सगल द्वार को छाड़ के गयो द्वारो द्वार पाए गए की लाजे अस गुरु गोविंद दास द्वार। भाई सभई दर मां छॾिया कहिड़ा दर आसरे जा चाचनि जो आसरो उफरनि जो आसरो माइटनि जो आसरो आफीसरनि जो आसरो साले भेणीअ जो आसरो सेणनि जो आसरो सतगुरु मां सभु दर छॾिया सगल द्वार को छाड़ के मां हिकु चितो थी गयो द्वारो द्वार मां तुंहिंजो ई दर पकड़ियो आहे तुंहिंजो ई दामन पकड़ियो आहे। हे सतगुरु मां तुंहिंजा चरण पकड़िया बाहि गए की लाजस गुरु गोविंद दास द्वार। हे शान शाह मूंखे पंहिंजी बाहि सां मुंहिंजी लज बचाजांइ मुंहिंजो नंग रखजांइ ओ द्रौपदीअ जी जीअं लज रखी आहे तीअं मुंहिंजी लज रखजांइ। द्रौपदीअ जी ख़बर अथव कीअं लज रखी ध्यानु ॾियो द्रौपदीअ ॾे। द्रौपदी नंढी हुई पर लगन हुनजी राम सां हुई। हिकु ॾींहुं सखियुनि सां सनानु करण वई दरिया ते उते ऋषि संत आया हुया। दुर्वासा ऋषि उन नंदीअ में सनानु पियो करे। द्रौपदी सहेलियुनि सां आई सभई सहेलियूं इन लाइ आई त असीं सनानु कंदासीं पर हे संत सनानु करे वञे। संत जो सनानु कयो साध संगत ते उनजी लंगोटी जेकी ही मच्छी खणी वीचारो महात्मा दरिया खां ॿाहिरि निकिरे ई न शर्म खां अंदरि बीह करे हेसि ताईं पाणी अथसि उहो हथ ॾेई छा थो चए 10-12 उन जूं सहेलियूं बि आहिनि उते द्रौपदी बि बीठी आहे छा थो चए आहे को कृष्ण जो प्यारो हरिय जो प्यारो मूंखे कपिड़े जी नीर इगड़ी ॾे उन जो भॻवान नंगो रखंदो सदाई पत रखंदो। ॿियूं खिलनि पयूं चई चरियो खोले पियो चए भेण बचरी आहे को तव्हां मां मूंखे जेको इगड़ी ॾे लंगोटीअ जेतिरी मां ॿधी ॿाहिरि निकिरां भॻवानु तव्हांजी पत रखंदो छल तव्हांजी लज बचाईंदो। सभु खिलनि पयूं चई चरियो हा इगड़ी जैसे नगे हाणे इगड़ी त काॾो आई द्रौपदी ॾिस भाई तिगड़ी आहे हाणे असां राजानि महाराजनि जूं धीअर तूं बि राजा जी धीअर द्रुपद जी धीउ हाणे तो वटि इगड़ी आहे हिन संत खे साईं इगड़ी ॾियूं किथां ॾियूं इगड़ी। द्रौपदीअ चयो अहिड़ो संत वीचारो बराबरि सही हिकु थधि में पियो थो ॾके हिनजी लंगोटी हली वई आहे शर्म खां वीचारो नथो निकिरे ॿाहिरि पर हिकिड़ो बेशरम थी निकिरे त उहो बि असांजे लाइ ईअं थो करे छा कयईं उची साड़ी पंहिंजी फाड़े करे किनारी ऐं हीअं खणी झपाई छा थी चएसि ओ महात्मा पकड़जांइ इगड़ी अचई थी लंगोटी करे ॿधजांइ ॿधी लंगोटी ॿाहिरि अची करे मूं दासीअ खे आसीसा ॾिजांइ। चयो महात्मा पकड़ी चई हा पुट हाणे अचां थो जीअं जो ॿधई उहा साध संगत लंगोटी उहा बि मच्छी गीले वई। वरी चई भेण तव्हां ॿी काई ॾींदी गिरी इहा बि मच्छी खसे वई। ॿियूं चवनि पई हे त अलाए कहिड़ो आहे दारी सिंह चरियो आहे भेण हर घुरो त हिगड़ियूं घुरे हाणे हिन द्रौपदीअ नई उची साड़ी फाड़े ॾिनी अथईंसि त हे थो सम्झे महात्मा त भई असां बि ॼण फाड़े ॾींदीसूं। द्रौपदी ॿुधा अञा थी चई ॾेसि तो ॾिनसि उची साड़ी फाड़े कहिड़ी न साड़ी ख़राबु थी आहे चई भेण ॾिनो बनो थींदो आहे छो त द्रौपदी गुरमुख हुई कृष्ण जी सत्संगाणी हुई हिननि खे सम्झाए थी ॾिनो बनो थींदो आहे
साड़ी वही त परवाह न आहे, कंहिंजी लॼ बचे परवाह न आहे। ॿी फाड़े ॾिनई, टी फाड़े ॾिनई, चौथी फाड़े ॾिनई, चौथी आख़िर वञी हुन चङी तरह, छो त गंगा जो पाणी छूट वहंदो आहे, अहिड़ो त तेज सां वहंदो आहे जो हुनखे हथ ई न पियो अचे। आख़िर चौथी हुनखे हथु चढ़ी वई, लंगोटी ॿधी महात्मा अचे थो। दुर्वासा ऋषि केरु आहे? उहो ई दुर्वासा ऋषि आहे जेको श्री कृष्ण भॻवान जो गुरु आहे। पुत्री मम शरणम गच्छामि, हे पुत्री तूं मुंहिंजे शरण आई आहे, तंहिं करे मां तुंहिंजी शरण पइजी लॼ रखंदुसि। तंहिं करे तूं मूंखे इहा एगरी न ॾिनी आहे, मुंहिंजो सम्झ नंग ढकियो थी, उहो कृष्ण कंदो, उहो तुंहिंजा नंग ढकींदो, उहो तुंहिंजा नंग ढकींदो, उहो तोखे हिन हिकिड़ी एगरीअ मां लखे ढेर तोखे सारियूं भॻवानु ॾींदो, ॾींदो ई रहंदे पुत्री, ॾींदो ई रहंदे। तुंहिंजे भंडार में साड़ियुनि जी खोट ई न रहंदी। चओ वरी तॾहिं ॿियो खिलनि पयूं चरियूं, खोटी न रहंदी, खोटी न रहंदी। हाणे हिन ॿाहि खे एगरी ॾिनी आहे, सो ॼण खोटी न रहंदी, छो त मन मुख त इहो ई सौदो कढंदो न। गुरुमुख सौदो वरी बि सुठो ई कढंदो आहे, किन मां बि सुठो ठाहे कढंदो आहे, मन मुख वरी सुठे मां बि किनो करे छॾींदो आहे। इहो हाल थींदो आहे गुरुमुख जो, मन मुख जो। गुरुमुख संत खे गारियूं बि ॾे, ॻाल्हाए बि, तॾहिं बि उन मां गुरु गुण कढी वेंदो, ऐं मन मुख चाहे दुआ बि करे तॾहिं बि उन मां अवगुण कढंदो। द्रौपदी घर हली वई, अचे थी पंहिंजे घर। हेॾो कृष्ण भॻवान खे द्वारका में हिकु ॾींहुं सभु मिली करे चवनि थियूं, घणियूं राणियूं? 16,108। इहे हेॾियूं कृष्ण भॻवान खे राणियूं, 8 जेकी हुअसि उहे पट राणियूं हुअसि, उहे 8 ई हिन सां साण घुमंदियूं। उहे हिकु ॾींहुं 8 ई चवनिसि थियूं कृष्ण, छा थी पुछनिसि, हे कृष्ण तूं ॿुधाए अॼु असांखे सचो, शादी कई थी असां सियां, पर वॾाई करे द्रौपदीअ जी थो, द्रौपदीअ में छा ॾिठो थी जो एॾी हर घड़ीअ भॻत्याणी चवे थो। द्रौपदीअ में छा ॾिठो थी कृष्ण? सची बि जहिड़ो तूं ॿाहिरों सांवरो आहे न, अंदर जो कारो आहे। चई छो? मां कहिड़ो ॾोह कयो जो मूंखे तव्हां कारो थी चओ? चई ॿियो वरी सॼो ॾींहुं द्रौपदी राधा, द्रौपदी राधा, शादी असां सां कई थी, वॾाई द्रौपदी राधा, द्रौपदी राधा, असांजे कननि में ई सूर थो पए। कृष्ण चयो, मां सही थो चवां, द्रौपदीअ जो प्रेम आहे सोन बराबरि, जे असांजो ॼण प्रेम पितल बराबरि आहे। चई हा पितल बराबरि आहे। चई कीअं? चई उहो वक़्तु पाण ईंदो, तव्हांखे मां करे ॾेखारींदुमि। चई छा भॻवानु? असांजो इहो समसोल आहे। भॻवान बि ज़ोर करे छा कयो, हिकिड़े खट हुई, उन ते का छुरी रखी, अहिड़े नमूने छुरीअ सां ईअं वठी आङुर हईं त रत वञण लॻी। अरे रुकबणी, अरे सतभामा, ओ जामवंती, ओ नीलवंती, अचो अचो, मुंहिंजे आङुर में ॾिसो कटिजी पई आहे। कीअं कीअं? छा थियो कृष्ण भॻवान खे? छा थियो मुंहिंजे पतीअ खे, मुंहिंजे स्वामीअ खे छा थियो आहे जो एॾो तव्हांखे धकु लॻो आहे? चई वञो खणी अचो, एगरी खणी अचो न, जल्दी कयो। हेॾे होॾे ॻोल्हण लॻो, हाणे अहिड़े राजमहल में एगरी काॾों अचे? सभु पई चवनि कृष्ण खे, हिन महिल धकु लॻो आहे, पंहिंजी साड़ी त कोई ॾिसे बि पियो, के ॾिसनि पयूं, चवनि न न कीम खाफ जी साड़ी मां फाड़े कृष्ण खे ॿधां, विञायां अहिड़ी कीम खाफ जी। अॻे कीम खाफ हूंदो न, सोन जे जरनि सां हूंदो। हे हाणे हेड़ा वारा थोरो ईंदा जेके अॼुकल्ह जा कपिड़ा जेको सो बदन खे जलाइनि था, टेरिका, टेरिन, पोलिस्टर, सोलिस्टर, इहे जेके कपिड़ा निकिता आहिनि, इहे जेके से बदन खे जलाइनि था। अहिड़े रबड़ मां ठहिया आहिनि, अहिड़े कीड़नि ऐं मास मां ठहिया आहिनि, जेको सो हिन जीव खे हथों खाई नास था कनि। सोन जे ज़रिए सां कीम खाप जा असां रूमाल खणी आयासीं सिंध मां, सोन जे ज़रिए सां 10 पातशायूं जरियल कीम खाप जा। चवनि पिया हाणे हेॾी कीम खाप जी सोन जे ज़रिए सां जरियल साड़ी फारियूं कृष्ण खे रत आहे, ईअं हथ सां उगण, हिकु त कपां बि नथी लभे, कपां सां उगूं। ईअं कंदे द्रौपदी अची वई। चए पई छा आहे भेण? चई ॾिस न कृष्ण खे धकु लॻो आहे, चए इगिरी ॾे। हाणे ॾिस इगिरी काथों ॾियूं हेॾो? द्रौपदी अञा होॾे साड़ी फाड़े ॾेई आई, अञा 2 ॾींहं हिन ॻाल्हि खे न गुज़रिया त ॿी साड़ी कीम खाप जी सोन सां जरियल हिकदमि फाड़े ऐं कृष्ण भॻवान जो हथु वठी
ऐं उनजी वात सां रत चूथे करे साफ़ करे ऐं उहा साड़ी पारे भॻवान खे ॿधाई। भॻवानु चए थो वाह द्रौपदी, वाह धन आई द्रौपदी। तॾहिं बि रुक्मणी जड़े पई। चई वरी बि तो चई धन। चई धन न आहे, पाण ॾिसो तव्हांखे साड़ी मिठी लॻी न, ॾिसो हुनखे साड़ी मिठी लॻी, तव्हांखे बि त चई हिकिड़ी खणी अचो। चई छा भई पर्दा फाड़े अचूं अहिड़ा ऊचा? चई साड़ी तव्हांखे बि त हुई, द्रौपदीअ पारी न साड़ी। पोइ शर्मिंदियूं थियूं। कृष्ण भॻवानु बि ॾाढो ख़ुशि थियो। द्रौपदीअ खे ॾेखारणो पियो हिननि खे त भई द्रौपदीअ जो सचो प्यारु आहे। तॾहिं सभु राणियूं ॾिसी करे शर्मिंदो थियूं ऐं भॻवान जे शरण पई, द्रौपदीअ जे पेरनि ते किरी पई। त धन आई तूं द्रौपदी, असांखे अहिड़ो अकुलु कोन हो जो पंहिंजी साड़ी फाड़े भॻवान जी सेवा कजे। असां साड़ीअ खे मिठो कयोसीं, कृष्ण खे मिठो न कयोसीं। सो हे प्यारा, वरी उहो ॾींहुं आयो जो कृष्ण ॿी आसीसा ॾिनईं त पुत्री तो मूंखे साड़ीअ जी इहा हिकिड़ी इगड़ी ॾिनी आहे। को वक़्तु ईंदो जो तुंहिंजी मां अनेक साड़ियूं ॾेई तुंहिंजी लॼ रखंदुसि। तॾहिं हिते बि गुरुजन लिखनि था, द्रौपदी को राजसभा में चओ, द्रौपदी को राम नाम सुध आई, राम नाम सुध आई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। जैसे मेरत गन कासी उदरी, जैसे मेरत गन कासी उदरी, अजा में लगत पाई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। पंचाली को राजसभा में राम नाम सुध आई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।